नाज़रीन के आगाह कंदासीं। सुप्रीम कोर्ट घोटकी चे महर सरदारन अली गौहर महर ऐं अली नवाज़ महर खिलाफ़ कार्रवाई करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जस्टिस जमाल खान मंदोखेल ऐं जस्टिस सैयद हसन अज़हर रिज़वी ते ॿधल ॿ रुकनी बेंच में केस जी ॿुधणी थी। घोटकी में कब्रिस्तान समेत 8 एकड़ ज़मीन ते कब्ज़े जे केस जी ॿुधणी थी। सुप्रीम कोर्ट पुलिस ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त FIR दाख़िल करण लाइ अॻूणे SHO सबूत छोकिरिया। सुप्रीम कोर्ट पुलिस ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त जेकॾहिं को FIR दाख़िल करण लाइ ईंदो आहे त तव्हां ईअं रवैयो रखंदा आहियो। सुप्रीम कोर्ट पुलिस खे चयो त तव्हां दरख़्वास्त छो न पढ़ी आहे, दरख़्वास्त लिखियल बि सिंधी में आहे। सुप्रीम कोर्ट पुलिस खे दरख़्वास्त गुज़ार जी दरख़्वास्त वठण जो हुक्म ॾेई छॾियो। कराची में हिन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं साक़ सरकी खान। जी साक़, आगाह कजो। बिल्कुल मारवी, ॾिसो सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जस्टिस जमाल खान ऐं मंदोखेल ऐं जस्टिस सैयद हसन रिज़वी ते मुश्तमिल बेंच जी जेको केस जी ॿुधणी की आहे, जंहिंमें घोटकी में कब्रिस्तान समेत 8 एकड़ ज़मीन ते कब्ज़े जो केस आहे। जॾहिं त अदालत पारां पुलिस जे मथां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त अॻूणो SHO जेको अदालत में पेश थियो हुन जे मथां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत पारां SHO खे चयो वियो आहे त दरख़्वास्त ॾियण जे बावजूदि केस दाख़िल छो नाहे कयो वियो ऐं दरख़्वास्त बि तव्हां नाहे पढ़ी, हालांकि दरख़्वास्त बि सिंधी में आहे। इहो अदालत SHO खे चयो आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार दरख़्वास्त समेत सुप्रीम कोर्ट पहुतो, जिथे दरख़्वास्त खां पोइ अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त जेके सिंध असेंबली जा 2 मेंबर आहिनि जिन्हनि कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। दरख़्वास्त जे मुताबिक़ जेकी FIR आहे उहा बि दाख़िल कई वञे। घोटकी में 8 एकड़ ज़मीन ते MP अली गौहर ऐं जेको आहे गौहर मार ऐं अली नवाज़ खान जेको आहे उन्हनि कब्ज़ो कयो आहे ज़मीन ते। दरख़्वास्त में ज़िक्र आहे जॾहिं त 36 जेके क़ब्रूं आहिनि उन्हनि खे ड्राए करे उन्हनि जे मथां कब्ज़ो कयो वियो आहे। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त मुंहिंजे भाणे जे मोहम्मद फिदा अब्बास खे अगवा भी कयो वियो, उनखां पोइ जेको असांखे हरासा भी कयो पियो वञे। अदालत पारां पुलिस खे जेको मग़वी खे बाज़ियाब करण खां पोइ जेको आहे दरख़्वास्त जे मुताबिक़ FIR दाख़िल करे रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। जॾहिं त अदालत पर हुकुम ॾिनो वियो आहे त मग़वी जेको अगवा थियल आहे उनखे बाज़ियाब कराए वञे ऐं दरख़्वास्त जे मुताबिक़ ॿिन्ही MPs जे मथां केस भी दाख़िल कराए वञे। अदालत पारां पुलिस खे चयो वियो आहे त केस दाख़िल थियण खां पोइ जेकी कापी आहे केस जी उहा अदालत में जमा कराई वञे। जी महिरबानी साक़, आगाह करण लाइ।